जी 15 नहीं थी ना बरसात वठी है असां MP MNA ना आयो आहे रोज़ पूरा दिलासा ॾियनि था बाबा तव्हां पहुचो उते वियो असां अचूं पिया DC साहब जावेद साहब सां असां ॻाल्हायोसीं उन बि चयो तव्हां किले ते अचो असां किले ते वियासीं तॾहिं चयो तव्हांजी ॻोठ था अचो अञा ताईं उन्हनि मुंहिंजा को बि कोन महेश साहब मलानी साहब भी आसरा ॾिना आहिनि त बाबा असां टीम पिया मोकिलियूं DC साहब खे चऊं था AC अचे पियो मुख़्तियार कार अचे मुख़्तियार कार था ॻाल्हाए मुख़्तियार कार चयो बाबा तव्हां उते पहुचो असां अचूं पिया अञा ताईं असां वटि केर बि कोन्हे आहे न खाधे जे लाइ राशन आहे घर ॿुॾी वञनि हर शइ का शइ कोन्हे बची अञा ताईं असां वटि को बि अहिड़ो माण्हू न आयो आहे तव्हां कहिड़े ज़िले खां मुतासिर थी आया आहियो? साईं असां त मिठी में वेठा आया त उमरकोट खां आहियूं उमरकोट ज़िले जो को माण्हू पहुतो आहे पाण वटि? को बि न पहुतो अञा ताईं मुराद अली शाह वज़ीर आला सिंध के गुज़ारिश करियां थो ऐं बिलावल भुट्टे ज़रदारी के गुज़ारिश करियां थो त MNA थरपारकर महेश मलानी साहब अरबाब लुतफ़ साहब इन्हनि खे फ़ोन करे 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 आउं त ज़लील थी वियो आहियां हीअ दुनिया अलाए किथां खां आई आहे को मीर मुनवर जे हल्के जा आहिनि को नवाज़ यूसुफ टालपुर जे हल्के जा आहिनि को डॉक्टर महेश कुमार मलानी जे हल्के जा आहिनि जेका बि घर आहिनि मुंहिंजे ज़ाती ॻोठ जेको आहे ॿुढो भील आहे उन में मुंहिंजा भाइटा आहिनि उन्हनि जा घर टोटल किरी विया आहिनि मुंहिंजा भाउ वेठा आहिनि उन्हनि जा टोटल घर किरी विया आहिनि असां AC मिठी खे चवंदा AC चए थो मां अचां पियो DC कल आयो फ़कीर शहरमंद बिलालाणी सां गॾु त बाबा सुबुह जो तव्हांखे टेंट मिलंदा सामान मिले थो बाबा मीडिया वारनि ते को बि ॻाल्हि न करियो अॼु ताईं असां वटि केरु माण्हू कोन आयो आहे अॼु न को टेंटुनि जूं पर्चियूं मिलियूं आहिनि न को मुख़्तियार कार मिठी आयो आहे गुलाम मुस्तफ़ा खोसो न को असां वटि लुतफ़ साहब आयो आहे न महेश मलानी आयो आहे ऐं हिननि खे चवां थो महिरबानी करे तव्हां जॾहिं वोट वठो था असां मिसकिन यतीमनि खां असांजो हक़ ते धाड़ो हणो था तॾहिं असीं अव्हांखे रनू कोठे अव्हांखे वोट ॾियूं था अॼु असां वटि हिते को माण्हू ॿोॾ मुतासिर जेका माण्हू आया आहिनि मिसकिन ग़रीब जंहिंमें हिंदू मुस्लमान सभु गॾु आहिनि उते छो कोन था तव्हां अचो छाजे करे कोन था अचो वोटनि लाइ तव्हां अचो था हींअर असांजी मजबूरी आहे असांजा पे बि कोन था थियो हू तव्हां पुटु थी हिते अची बीहो था बाबा मां हीअं कंदुसि मां फलाणो कंदुसि महिरबानी करे डॉक्टर महेश कुमार मलानी खे आउं गुज़ारिश करियां थो अॼु असां ही घुराया आहिनि टीम वारा सुभाणे असां थी सघे थो रोड ब्लॉक करियूं किथे असां धरणू हणियूं इहो धरणू जारी हूंदो राति बरसात आई आहे कल राति बरसात आई आहे असांजा घर किरी विया आहिनि ॿोॾ मुतासिर के वीचारा टंगड़ी आहिनि के पंजाबी आहिनि के रिंद बरोच आहिनि के चांडिया आहिनि हिते मिसकिन सभु वीचारा कंहिंजे घर में अटो कोन्हे मुल्क ॿुॾो पियो आहे किथे मज़ूरी ते वञनि ऐं हिननि खे माल मिलियो आहे असफ़ ज़रदारी साहब ॾिनो आहे बिलावल भुट्टे ॾिनो आहे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह असांजो मुर्शद आहे सयाद आहे असांजो आलबैत आहे असांजो एतिराम आहे हुनजो ऐं हिते असां वटि को टीम न पहुती आहे इहो रुॻी ख़ाली आसरा ख़ाली कूड़ा ॾटा असांखे ॾियनि पिया बिलावल साहब आयो बिलावल भुट्टो ज़रदारी आयो मिठी बि आयो मिठी जो दौरो करे बदीन उमरकोट वियो आहे उन चयो त भई को बि शिकायत मिले मूंखे शिकायत मां ताईं पहुचायो त आउं महिरबानी करे बिलावल भुट्टो ज़रदारी खे चवंदो क़ुर जे वास्ते मुराद अली शाह सिंध के चवां थो क़ुर जे वास्ते त मलानी साहब आहे अरबाब लुतफ़ साहब आहे छा नालो सेनेटर ज्ञानचंद नवाज़ यूसुफ साहब आहे पंहिंजनि माण्हुनि खे मोकिले न वञी इन लाइ आउं गुज़ारिश करियां थो नवाज़ यूसुफ टालपुर खे अव्हांजो वोटर आहियां अव्हांजो वर्कर आहियां पीपल्स पार्टी जो जियालो आहियां मुंहिंजी आवाम बुख मरे पई ऐं वॾी धांधली कंदुसि वज़ीर आला सिंध जे बंगले ते धरणा हणंदो त डॉक्टर महेश मलानी साहब खे चयो वञे त भई हिन मिस्री कामरेड जो ॻोठ ॿुढो भील दरगाह आसापेशा जा जेका बरोच गुरगेज जेका ॿोॾ में ॿुॾी आहिनि हुननि जी मदद कई वञे हुननि खे टेंट मिले हुननि खे राशन मिले हुनखे मच्छरदानी मिले पीअण जो पाणी मिले अॼु ॾींहं ताईं डॉक्टर महेश खां पुछो असां वटि टीम डॉक्टरनि जी कोन पहुती आहे असां वटि माण्हू मलेरिया में ख़तमु थी विया आहिनि बीमार पिया आहिनि पाणी कोन्हे डॉक्टरनि जी टीम कोन पहुती आहे गोरी दवा कोन थी मिले केॾांहुं वञनि रोड रस्ता बंदि पिया आहिनि केॾा मिसकिन जती वञनि डॉक्टर महेश खे चवां थो महिरबानी करे भॻवान जे वास्ते गीता माता जे वास्ते तोखे आउं गुज़ारिश करियां थो तुंहिंजो जियालो आहे तूं पहिरीं आवाम जी हालत ॾिस तंहिंखां पोइ तूं ऑफिसरां खे ॾंडो ॾे DC मिठी खे ॾे AC खे ॾे मुख़्तियार गुलमत खोसे खे चओ असांखे रुॻी वाइदा कूड़ा ॾटा लुतफ़ साहिब मां हेॾां ॿुॾो पियो आहियां महेश मलानी खे चओ त आउं CM साहब सां गॾु आहियां मुराद अली शाह सां गॾु आहियां बिलावल भुट्टे सां गॾु आहियां बाबा तूं भले 24 कलाक बिलावल भुट्टे सां गॾु हल असांजूं अखियूं थधियूं आहिनि असांजो क़ाइद आहे असांजी पार्टी जो लीडर आहे महेश साहब तव्हां महिरबानी करे असांजी हिते आवाम खे ॾिसो ठीकु